जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 9 अगस्त 2023 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण अधिक मास में कृष्ण पक्ष जी नवमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई गंभीर रोग सताइण जी आशंका आहे। अॼु काई बि साई वस्तु यानी ग्रीन शइ दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो, पर हुननि खे अॼु थोरो हिसाब किताब में ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा या धन हानि थियण जी आशंका आहे। त मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी ॾींहुं तव्हांजो सुठो ई गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कोई भी नओं कम शुरू करणो हुजे या इन्वेस्टमेंट करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठा आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि जे लाइ अॼु मानसिक तनाव यानी मेंटल स्ट्रेस वाधारो थियण जी संभावना आहे, त पंहिंजे मन ऐं बुद्धि खे तमामु शांत रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। मेडिटेशन करणु तमामु लाभदायक थींदो। स्वास्थ्य बाक़ी तव्हांजो ठीकु रहंदो। कार्यस्थल ते भी तव्हांखे धन जी प्राप्ति जा योग आहिनि। अॼु कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु मति भ्रम थियण जी यानी कोई इल्यूजन पैदा थियण जी आशंका आहे, त हुननि खे कोई भी कदम खणण खां पहिरियों जाम सोचे समझे करे ही अॻियां वधणो आहे। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु रहंदो। कार्यस्थल ते ॾींहुं अॼु तव्हां जे लाइ साधारण रहंदो। अॼु गांइ खे पालक खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अगरि जाम टाइम खां बीमार हलंदा हुजनि या बीमारियूं सताईंदी हुजनि, अॼु बीमारियुनि जो नाश थींदो। स्वास्थ्य में सुधारो थींदो। कार्यस्थल ते भी तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन जी प्राप्ति भी अॼु थी सघे। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। साण ही साण पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थी तो सघे। ख़ासि करे हुननि खे अॼु जे ॾींहं में वाहन तमामु ध्यान सां हलाइणो आहे, त बहितर रहंदो। घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव वंदनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् इहो चई करे निकिरंदा त भगवान तव्हांजा सभु कष्ट दूर कंदा। कार्यस्थल ते ॾींहुं तव्हांजो साधारण रहंदो ऐं ओवरऑल ॾींहुं एवरेज ही रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर में माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई नंढो रोग या बीमारी सताए थी सघे। हुन जे लाइ ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मकर राशि। मकर राशि वारनि जो अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। अटकियल कोई कम भी अॼु पूरो थी तो सघे। स्थान परिवर्तन करणो हुजे त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। बाक़ी ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो ही रहंदो। कुंभ राशि।
कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। अॼु समाज में मान सम्मान में ऐं प्रतिष्ठा में वाधारो थियण जी संभावना आहे। धन जी प्राप्ति, स्वास्थ्य तमामु सुठो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु अगरि नओं कमु शुरू करणु था चाहिनि त अॼु जो ॾींहुं अवॉइड करणो आहे ऐं कोई बि वॾो इन्वेस्टमेंट बि अवॉइड करणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य बाक़ी तव्हांजो ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। बाल गोपाल जी पूजा यानी कृष्ण जी पूजा। तव्हांजे घर जे मंदिर में अगरि बाल गोपाल तव्हां स्थापित करे रखियो आहे त थी सघे त ॾींहं में घटि हिकु दफ़ो या 2 दफ़ा त ॾाढो सुठो। तव्हांखे उन्हनि जे अॻियां जेको बि तव्हां घर में ठाहियो यानी बिना बसर ऐं थूम जे, उहो तव्हांखे भोग लॻाइणु खपे। सुबुह जे टाइम ते सनानु इत्यादि करण खां पोइ तव्हांखे हुननि खे विहारे करे थालीअ में रखी करे चङी तरह पाणीअ सां जल सां सनानु कराइणु खपे। सनानु कराइण खां पोइ पंचामृत सां सनानु कराइणु खपे। हुन खां पोइ शुद्ध वस्त्र हुननि खे धारण कराए चंदन जो तिलक या केसर जो तिलक लॻाए करे हार इत्यादि पाए करे तव्हांखे हुननि जी रोज़ पूजा करणु खपे, जंहिंखे असां चवंदा आहियूं ठाकुर जी। त ठाकुर जी जी नित्य सेवा ऐं पूजा पंहिंजे घर जे मंदिर में अगरि तव्हां हुननि खे विराजमान कयो था त हुननि जी सेवा ऐं पूजा रोज़ थियणु खपे। अगरि तव्हांजी रसोई में बसर ऐं थूम पियल हूंदो आहे त तव्हांखे फलनि जो भोग, उहो न थी सघे त ड्राई फ्रूट जो भोग, उहो न थी सघे त मिठाई जो या खीर जो, जेका बि शइ थी सघे तव्हांखे घटि में घटि ॾींहं में 2 दफ़ा भोग लॻाइणु खपनि। ऐं जंहिंजी शादी थी आहे ऐं ॿार नथा थियनि, तव्हांखे नित्य ई गोपाल वंदना स्तोत्र जो पाठ करणु खपे ऐं साण ई साण हरिवंश राय पुराण जो पाठ करणु खपे। हुन सां तव्हांजा सभु मनोकामना पूरी थींदियूं ऐं भगवान कृष्ण तव्हांखे नंढो बाल गोपाल ज़रूरु प्रदान कराईंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे गजराज जी जो, जेके इंदौर मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हिननि जो सवाल आहे कि उहे कुझु नओं कमु शुरू करणु था चाहिनि त समय हुननि जे अनुकूल आहे कि न आहे। त गजराज जी, तव्हांजी ग्रह दशा जे हिसाब सां बिल्कुलु समय तव्हांजे अनुकूल आहे। तव्हां बिल्कुलु पंहिंजो कमु शुरू करे था सघो, पर तव्हांखे यादि रखिणो आहे कि हर बुधर जे ॾींहुं तव्हांखे कोई ना कोई गणेश मंदिर वञी करे हुननि खे नैवेद्य जो भोग लॻाइजो ऐं थी सघे त काई साई शइ यानी ग्रीन शइ जो तव्हां दान कंदा अचो हर बुधर जे ॾींहुं, त तव्हांजा सभु कम सिद्ध थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।